अलमदीना इस्लामिक रिसर्च सेंटर पेश करे थो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीफ़ में उलमा इकराम जा अहम बयान। सिलसिलो आहे ज़िक्र मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मानवारा दोस्तों ऐं भाइरो, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुहब्बत यकीनन असां मञा हर माण्हू करे थो। हर हिक जो इहो दावो आहे त उनखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुहब्बत आहे। त उनजो सभ खां वॾो जेको तक़ाज़ो आहे, सभ खां वॾी जेका दलील आहे, सबूत आहे, उहो इहो आहे त असां ॾिसूं त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी केतिरी इत्तिबा ऐं पैरवी असां करे रहिया आहियूं। उन लाइ त इन्नल मुहिब लिमन युहिब मुती, इहा उसूल जी ॻाल्हि आहे त जेको जंहिंसां मुहबत करे थो ओतिरो उन जी इताअत बि करे थो। त रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुहबत जो सभ खां वॾो सबूत इहो आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फ़रमान खे असां कहिड़ी हैसियत ॾियूं था। क़ुरान करीम में अल्लाह रब्बुल इज़्ज़त इन ॻाल्हि खे ज़िक्र कंदे फ़रमाइनि था, वइन तुतीऊहु तहतदू, जेकॾहिं तव्हां हिन मुंहिंजे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इत्तिबा कंदा, पैरवी कंदा, त पोइ तव्हां हिदायत वारा थींदा। क़ुरान करीम जी हिन आयत मां मालूम थियो त हिदायत ते उहो ई आहे जेको रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इत्तिबा करे थो ऐं पैरवी करे थो। क़ुरान करीम जी हिकु आयत नाज़िल थिए थी, उनजो सबब नुज़ूल इमाम इब्न कसीर रहमहुल्लाह ऐं ॿिया मुफ़स्सिरीन इहो ज़िक्र कनि था त कुझु माण्हुनि इहा दावा कई त उन्हनि खे अल्लाह सां मुहबत आहे, उहे अल्लाह सां मुहबत कनि था। त अल्लाह ताला क़ुरान करीम जी हिकु आयत नाज़िल करे उन्हनि खे आज़मायो, कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह। ऐं पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां हिननि माण्हुनि खे ॿुधाए छॾियो, जेकॾहिं तव्हां अल्लाह सां मुहबत कयो था, जेकॾहिं तव्हां पंहिंजे हिन दावे में सचा आहियो, त पोइ उनजो सबूत कहिड़ो आहे, फत्तबिऊनी, त मुंहिंजी पैरवी कयो, मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इत्तिबा कयो, पैरवी कयो। जेकॾहिं तव्हां पंहिंजी मुहबत में सचा आहियो त पोइ इहा उनजी दलील आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इत्तिबा ऐं पैरवी कयो था। युहिब्बुकुमुल्लाह, अल्लाह तव्हां सां मुहबत कंदो, वयग़फिर लकुम ज़ुनूबकुम, अल्लाह तव्हांजा गुनाह बि माफ़ करे छॾींदो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मोकिलियो ऐं उन जी इताअत खे पंहिंजी इताअत करार ॾिनो। फ़रमाई वइन तुतीऊहु तहतदू, जेकॾहिं तव्हां हिन मुंहिंजे पैगम्बर जी इत्तिबा कंदा, पैरवी कंदा, त पोइ हिदायत वारा थींदा। मन युतिइर रसूल फ़क़द अता अल्लाह, जेको माण्हू रसूल जी पैरवी कंदो त फ़रमाई त उन अल्लाह जी इताअत कई। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमाइनि था, मन असा मुहम्मदन फ़क़द असल्लाह वमन अता मुहम्मदन फ़क़द अता अल्लाह, जेको माण्हू रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नाफ़रमानी कंदो उन अल्लाह जी नाफ़रमानी कई, ऐं जेको रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैरवी कंदो उन अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी पैरवी कई, इताअत कई। जन्नत में वञण जे लाइ रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत ई उहो ज़रियो आहे जेको असांखे जन्नत में दाख़िल करे सघे थो। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फ़रमाइनि था, सही बुख़ारी जी रिवायत आहे, कुल्लु उम्मती यदख़ुलूनल जन्नह, फ़रमाई त मुंहिंजी पूरी उम्मत जन्नत में दाख़िल थींदी, इल्ला मन अबा, सवाइ उन माण्हू जे जंहिं जन्नत में वञण खां इनकार कयो, जंहिं इहो चयो त आउं जन्नत में वञणु नथो चाहियां। सहाबा इकराम अर्ज़ कनि था, अल्लाह जा रसूल वमन यअबा, जन्नत में वञण खां भला केरु बदबख़्त इनकार करे सघे थो। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमाइनि था त उहो माण्हू जंहिं मुंहिंजी इताअत कई, मन अतानी दख़लल जन्नह, उहो जन्नत में दाख़िल थींदो, वमन असानी फ़क़द अबा, ऐं जंहिं मुंहिंजी नाफ़रमानी कई उहो जहन्नम में दाख़िल थींदो। त हाणे रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इत्तिबा ऐं पैरवी आहे जेका असांखे दुनिया में बि इज़त ॾेई सघे थी ऐं आख़िरत में बि कामयाब असांखे करे सघे थी। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमान आहे, वजुइल ज़ुल वस्सगार अला मन ख़ालफ़ अमरी, अल्लाह रब्बुल इज़्ज़त ज़िल्लत ऐं रुसवाई उनजो मुक़द्दर करे छॾी आहे जेको मुंहिंजे हुक्म जी मुखालिफ़त कंदो। फलियहज़रिल्लज़ीना युखालिफ़ून अन अमरी, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो फ़रमान,
त उन्हनि माण्हुनि खे ॾिजणु खपे जेके रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुक्म जी मुखालिफ़त कनि था। अन तुसीबहुम फितना, किथे ईअं न थिए जो दुनिया में ई उन्हनि खे फितने में उहे मुब्तला थी वञनि, दुनिया में ई उन्हनि खे फितनो पहुची वञे। औ युसीबहुम अज़ाबुन अलीम, या दर्दनाक अज़ाब उन्हनि जो मुक़दर न थी वञे। हिते फितने मां हिते मुराद शिरक आहे, छो त सलफ़ इहा वज़ाहत कनि था त जेको माण्हू रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नाफ़रमानी कंदो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुखालिफ़त कंदो, इहा अहिड़ी शइ आहे जो माण्हू खे कुफ़र ताईं, शिरक ताईं पहुचाए सघे थी। त मुंहिंजा भाइरो ऐं दोस्तो, रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत जे मुतलिक़ असां पंहिंजो जाइज़ो वठूं, छो त दुनिया ऐं आख़िरत में कामयाबी प्यारे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इत्तिबा ऐं पैरवी में आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त खां दुआ आहे त अल्लाह ताला असां सभिनी खे इहा तौफ़ीक़ ॾे त असां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सच्चा उम्मती बणिजूं, अहिड़े तरीक़े सां जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हर कौल ऐं फ़ेल खे असां अहमियत ॾियूं, इन ते अमल कयूं। अल्लाह रब्बुल इज़्ज़त असां सभिनी खे तौफ़ीक़ अता फ़रमाए। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।